नाज़रीन, लाखड़ा कोल माइंस जे काशिफ़ कोल कंपनी में पोरे तन ते तशद्दुद, कंपनी इंचार्ज ऐं इंजीनियर गिरफ़्तार। लाखड़ा कोल माइंस जे काशिफ़ कोल कंपनी में पोरे तन ते तशद्दुद जी वीडियो वायरल थियण बैदि कंपनी इंचार्ज ऐं इंजीनियर गिरफ़्तार थी विया। पुलिस यरगमाल बणियल पोरेतन खे आज़ादु कराए वरितो। पोरेतन ते तशद्दुद कंदड़ जवाबदार फ़रार थी वियो। पुलिस दिलबर माछी जे फ़िरियाद ते कंपनी इंचार्ज फ़ैज़ शेख, नज़ीर हुसैन कश्मीरी, नज़ीर महलवाणी ऐं अली रज़ा महलवाणी खोसो ख़िलाफ़ केस दाख़िल करे वरितो। FIR में फ़िरियादी दिलबर माछी चयो आहे त मां ऐं वसीम माछी कुल्फ़ियूं खपाइण लाइ कंपनी वेझो पहुतासीं त नज़ीर खोसो ऐं ॿियनि यरगमाल बणाए वरितो। असांखे मारकुट कंदे ऑफ़िस में क़ैद कयो वियो। ज़ंजीर ॿधी फ़ेन ब्लेड सां तशद्दुद कयो वियो। वीडियो में तशद्दुद कंदड़ नज़र ईंदड़ जवाबदार नज़ीर महलवाणी खोसो फ़रार थी वियो। ज़रियनि मूजिबि पुलिस बासर हुअण सबबि नज़ीर महलवाणी खे गिरफ़्तार करण खां लवाए रही आहे।